मूं त तव्हां अगरि बुगे साहिब ॾिसो था त मूं त जॾहिं काई इशू हलियो पिए त बजट पास न थींदो, असीं न कंदासीं जेसिताईं इमरान ख़ान सां न मिलंदई, अमीन गंडापुर इहो डायलॉग हणे पियो ऐं असीं असेंबली टोड़े छॾियासीं। त मूं चई छा हिन में एतिरी मुलाक़ात खे इंसान एतिरो बजट खे छो पिया मथे ते सवार कनि, बजट पास करे छॾीनि। अगरि सुभाणे ख़ान सां मुलाक़ात थिए थी, चए थो बजट में ही तब्दीलियूं करे छॾियो वापसि अचो बाद में करे। अॼु उहो ॻाल्हि अमीन गंडापुर चए पियो थो। त क्वेश्चन आहे त हिन खे हिकिड़ो इशू छो ठाहियो वियो, अहिड़ी ॻाल्हि कनि छो था जंहिं ते बीह नथा सघनि। बजट त पास थियणो ठीकु आहे, उहा ॻाल्हि ठीकु आहे, त अञा 5-6 ॾींहं हुआ। फाइनेंशियल इमरजेंसी वारो ऑप्शन त फेडरल गवर्नमेंट जेको आहे उहो बाद में लॻाए आहे, अगरि फाइनेंशियल इमरजेंसी केपी ते अगरि हीअ बजट पास न कंदा। लेकिन मूंखे त इहा इशू ई हिकिड़ी अजाई ॻाल्हि लॻी, मूंखे त सम्झ न आयो त अमीन गंडापुर कंहिंजी गेम खेॾे पियो। बाक़ी हीअ जेका ॻाल्हि त अलीमा ख़ान चयो, जेको मूं ॾिठो बुगियो साहिबु, त सहाफ़ियुनि जे मुंहं में इहो सवाल विधो त क्या केपी के बजट के हवाले से इमरान खान माइनस हो गए। तो उन्हें को सोचो, पॉज ॾिनो, चई हाँ इस हिसाब से तो माइनस हो गए। यानी खान यानी शर्त खामखा में हिकिड़ी शर्त अमीन गंडापुर वारनि PTI वारनि ठाही त जेसिताईं ख़ान सां मिलणु न ॾींदो असीं बजट पास न कंदासीं। बजट पास करे छॾियूं त माइनस त थी वियो न ख़ान।